हेठ जर मथे मंजर पासे में वणराह अचे वञे विच में तमाचीअ जी साथ लगे उतर वाह त कींझर हिंदोरो थिए। नूरी जाम तमाची जी नगरी कींझर जे किनारे अॼोकी शाम जे सांवरनि रंगनि सां गॾु मधुर गीतुनि जी गुंजार खणी अवां जो मेज़बान बख्शण महिराणवी हाज़िर आहे। शाल सदाई जिते भी हुजो खुश हुजो मुरकंदा ही महकंदा रहो। साईं मुंहिंजा अॼोकी कींझर जी ही शाम उन आवाज़ जे नाम आहे जा मारवीअ जे मुल्क मलीर मां कारो ककर बणिजी उभरियो ऐं सारी सिंध ते बादल जा बरसंदो रहे थो। त पोइ अचो त अजियां करियूं अवां जे ज़ोरदार ताड़ियुनि जी गूंज में अचे थी कारूंझर जी कोयल फौजिया सुमरो। भली करे आया फौजिया, भली करे आया। कहिड़ा हाल नवां जा? तबियत हाणे कीअं आहे? बख्शण बस तबियत जेका सा एतरी खास सही त कोन आहे, बस गुज़ारो आहे, लेकिन दुआ जी ज़रूरत आहे। जेके भी मुझे ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे आऊं वरी बि अर्ज़ु कंदसि त जीअं पहिरीं दुआऊं कयूं ऐं मुंहिंजी तबियत सही थी वई त मुंहिंजे लाइ वरी बि दुआऊं घुरनि त उन्हनि जी महिरबानी थींदी। फौजिया यकीनन सारी सिंध तव्हांजे लाइ दुआगू आहे। अच्छा, अॼोकी हिन कचहरीअ में असां फ़ैसिलो कयो आहे त अव्हां खां कुझु सवाल जवाब बि कंदासीं, पर सवाल हूंदा सिंध जे ॾूरां ऐं मागनि खां आयल असांजे हिननि महिमाननि जा ऐं जवाब अमीं ॾींदव। त पोइ इन खां अॻु जो सवाल जवाब कयूं। अचो त हिकु गीत ॿुधूं था ऐं ॻाल्हि आहे मोहबत जे मामले में शक जॾहिं पक में तब्दील थी वञे त पोइ दिल कीअं सरापा सदा बणिजी वेंदी आहे। वहम बेपाड़ीअ जहिड़ा दिल में जेसी हूंदा ऐं पिया फुटंदा तेसी इश्क बि अणपूरो आ, ख़ाली अक्स पिया ठहंदा ठहंदा।